अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठू और बाबा आला मौज़ू कलाम चवंदा ने छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे। चवंदा आहिनि छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे। अॼुकल्ह रस्ते में बि कुझु आराम करियूं इहा मुंहिंजी आदत कोन आहे। अॼुकल्ह रस्ते में बि कुझु आराम करियूं इहा मुंहिंजी आदत कोन आहे। वरी वापसि मोटी वञा इहा मुंहिंजी फितरत कोन आहे। चवंदा ने छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे। हवा बि ख़ुशगवार आहे गुलनि में बि निखार आहे हवा बि ख़ुशगवार आहे गुलनि में बि निखार आहे तरनम हज़ार आहे बहार ई बहार आहे। चवंदा ने छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे। उमेद हिते ॼण हिकु वहम आहे उमेद हिते ॼण हिकु वहम आहे तस्कीन हिते ॼण हिकु ख़्वाब आहे। चवंदा आहिनि छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे। केरु थो चवे त सादिक कोन हुया उन जा जज़्बा केरु थो चवे त सादिक कोन हुया उन जा जज़्बा पर उन जी पब्लिसिटीअ जो सामान कोन आहे छो जो इहो ग़रीब मिसकीन मजबूर आहे। चवंदा ने छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे। हसरतूं तमन्नाऊं आरज़ूं उमेदूं ख़्वाब जी तहबीर हसरतूं तमन्नाऊं आरज़ूं उमेदूं ख़्वाब जी तहबीर अश्क गुल ऐं माक चंड जूं जवान नज़रूं अहिड़ी मौसम आहे। चवंदा आहिनि छा चवां भयानक आहे ही मंज़र या हसीन आहे ख़्वाब मां उठुसि जागी पियुसि ख़बर ई कोन पई त छा आहे।